अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंधी यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे यूज़ ऑफ मे, माइट, कुड। लास्ट टॉपिक पंहिंजो मे जे बारे में हुयो, अॼु मे, माइट ऐं कुड जे बारे में आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कुड, माइट ऐं मे तक़रीबन सेम मीनिंग आहिनि, ठीकु आहे। इहो छा आहिनि त इहो पॉसिबिलिटीज़ खे ज़ाहिर कंदा आहिनि। त अचो मां तव्हांखे मिसाल सां थोरो सही तरीक़े सम्झायां त पोइ तव्हांखे सम्झ अची वेंदो। सम्झो त तव्हांजे साम्हूं लिखियलु आहे कुड जे साम्हूं छा लिखियलु आहे 30%, माइट जे साम्हूं लिखियलु आहे 50%, मे जे साम्हूं लिखियलु आहे 70%। हिन जो मतिलबु छा आहे त जॾहिं पाण को कमु कयूं पिया त उन में 30% अगरि चांसिस आहिनि पाण वटि हुन कम जा, त उहो छा थींदो, उन में कुड यूज़ थींदो। अगरि 50% उमेदु आहे, 50% चांसिस आहिनि त उन लाइ पाण माइट जो इस्तेमालु कंदा आहियूं। ऐं अगरि 70% चांसिस हूंदा आहिनि त पाण मे जो इस्तेमालु कंदा आहियूं। मे जो तव्हांखे यादि हूंदो, लास्ट लेक्चर में बि हुयो। त हाणे मां तव्हांखे इहो मिसाल सां सम्झायां त हू अॼु अची सघे थी। शी कुड कम टुडे। हू शायदि अची सघे थी। शी माइट कम टुडे। थी सघे थी हू अची वञे। शी मे कम टुडे। हाणे फर्स्ट सेंटेंस में छा हुयो त जेका अचण जी उमेदु आहे उहो बिल्कुलु घटि हुई। इन लाइ पाण हुन में कुड जो इस्तेमालु कयो। कुड छा लाइ 30% लाइ मां तव्हांखे सम्झायो हुयो। सेकेंड जुमिले में छा आहे त 50-50 चांसिस हुया त अची बि सघे थी ऐं नथी बि अची सघे, त उन लाइ पाण माइट जो इस्तेमालु कयो। ऐं थर्ड जेका सेंटेंस आहे हुन में पाण मे जो इस्तेमालु कयो आहे, त हुन में 70% चांसिस हुया त हू शायदि अची वञे। हाणे वरी मां तव्हांखे थोरो सम्झायां त इहो ई टे ई ॻाल्हियूं मिसालनि मां सम्झायां थो। जीअं हिते लिखियलु आहे बारिश थी सघे थी। It could rain today. शायद अॼु बारिश थी सघे थी। It might rain today. थी सघे थी बारिश थिए। It may rain today. आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो। जेका तव्हांजा क्वेश्चन्स आहिनि उहो कमेंट में ज़रूरु पुछिजो। पोइ अॼु जो टॉपिक थियो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।